अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। सिंध जी राजधानी में हिकु भेरो ॿीहर लिसानी फ़सादनि जी कोशिश मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां थी रही आहे। माज़ी में थियल कोशिशुनि सां वाज़े तौर ते सभ खां वधीक नुक़सानु सिंध जे अवाम खे ई थियो आहे। उन सूरतहाल जो सभ खां वधीक फ़ाइदो ग़ैर मक़ामिनी वरितो आहे। जेके कलूर ऐं बर्बरियत कराची में थी आहे, उन जो मिसाल किथे बि नथो मिले। साॻी MQM जेका माण्हुनि खे भतो न ॾियण तां जेरो साड़ींदी हुई, ज़हरालूद ॿोली खां वेंदे ॿोरीबंद लाशनि तोड़े चाइना कटिंग वसीले सभु कुझु जेको हिन शहर में थियो आहे, उन जो सभ खां वधीक नुक़सानु सिंध ऐं मुल्क वासियुनि खे ई थियो आहे। उहा MQM जंहिंजी हिक काल ते सॼो शहर मिंटनि में बंदि थींदो वेंदो हो, जंहिंखां हर शहरी नफ़रत कंदो हो ऐं डिॼंदो हो। साॻी MQM खे जॾहिं रियासत फ़ैसिलो कयो त उन मां दहशतगर्द एलिमेंट ख़तमु कया विया। मंज़िल नहीं रहनुमा चाहिए वारा न सिर्फ़ अलॻि थिया, पर सिधो सो अॼु ताईं साॻी जाइ ताईं सिग्नल अचण जो इंतज़ार बि कनि था, जितां जी हू दरअसल पैदाइश आहिनि ऐं उन्हनि जा धड़ा अॼु बि पाण वणाइण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। जेका काल्ह शरपसंदीअ जी नाकाम कोशिश MQM पारां कई वई आहे, उन मां वाज़े तौर ते इहो ज़ाहिर थिए थो त हिकु भेरो ॿीहर MQM कंहिंजे इशारे ते हले थी। कमिश्नर कराचीअ जी जेका वीडियो साम्हूं आई आहे, उन में वाज़े तौर ते ॾिसी सघिजे थो त कमिश्नर कराची ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं अमीनुल हक़ खे इहो चई रहियो आहे त PSL टीमूं नेशनल स्टेडियम में 6 बजे प्रैक्टिस लाइ वेंदियूं, उन जे करे रोड ख़ाली कयो वञे, पर उहो रोड ख़ाली न कयो वियो, जंहिंखां पोइ CM हाउस अॻिते वधण जी सूरत में पुलिस लठबाज़ी ऐं शेलिंग कई। न सिर्फ़ एतिरो, पर काल्ह लठबाज़ी ऐं शेलिंग बाद सईद गनी बि पंहिंजे बयान में इहो ॿुधायो त इंटरनेशनल प्लेयर उन इलाइक़े में मौजूदु आहिनि। उते एहतिजाज जी इजाज़त न ॾिनी वई आहे, बल्कि एहतिजाज लाइ कराची प्रेस क्लब जे लाइ MQM पारां चयो वियो हो, पर हू अॻिते वधिया, जंहिंजे करे पुलिस रद्द अमल ॾिनो वियो आहे। न सिर्फ़ एतिरो, पर काल्ह खां इहो बहस बि जारी आहे त कंहिंजे चवण ते MQM उन ॾींहं जी चूंड करे हालतूं ख़राब करण जी कोशिश कई। वरी जंहिं ॾींहुं आलमी सतह जे इवेंट PSL जी इफ़्तिताही तक़रीब थियणी हुई, साॻे ॾींहुं MQM कारो ॾींहुं मल्हाइण ऐं शहर में एहतिजाजनि जो ऐलान छो कयो? छा MQM जे धड़नि खे हिकु भेरो ॿीहर किथां हिदायतूं मिली रहियूं आहिनि? जेको कुझु काल्ह कराची में थियो आहे, जहिड़ी ॿोली MQM पारां ॻाल्हाई पई वञे, उनखे सिंध जा माण्हू मुकमल तौर ते रद्द कनि था। न सिर्फ़ एतिरो, पर सोशल मीडिया ते उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधियुनि पारां बि हिकु भेरो ॿीहर कराची में सूरतहाल ख़राब करण जी कोशिश ते वाज़े तौर ते MQM जी छंड पटी आहे। न सिर्फ़ एतिरो, पर उन जी मज़म्मत मुसलसल कई पई वञे। उन खां अलावा काल्ह MQM जे एहतिजाज बाद हिकु भेरो ॿीहर नामालूम माण्हुनि पारां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारोबार बंदि करायो वियो। हाणे जेके पाण खे नामालूम सम्झनि था, उहे बेवकूफ़ आहिनि, छो त अवाम खे हाणे सभु मालूम थी चुको आहे। अवाम सम्झे थो त MQM जे एहतिजाज बाद अचानक नामालूम माण्हू केॾां पैदा थिया। अवाम इहो बि सम्झे थो त मंज़िल नहीं रहनुमा चाहिए वारनि जी ॻिचीअ में जॾहिं पटो विधो वियो त अमुन कीअं थियो। अवाम इहो बि ॼाणे थो त उहे नामालूम सभिनी खे मालूम हुया ऐं इहो ई सबबु हो जो जंहिं वक़्तु चाहियो वियो त उन वक़्तु इन शहर में अमुन बि थी वियो। अवाम इहो बि ॼाणे थो त MQM खे पटो विधो वियो त अमुन थियो ऐं वाज़े तौर ते उन जो मिसाल हिन वक़्त ताईं मिले थो। अवाम इहो बि सम्झे थो त कहिड़ा नामालूम आहिनि जेके हिक सूबे जे रहंदड़नि में नफ़रतूं पैदा कनि पिया। अवाम खे इहा बि ॼाण आहे त पीपल्स पार्टी ऐं MQM हिक पेज ते आहिनि, पर नफ़रतुनि वारी सियासत मां सियासी फ़ाइदा वठंदे बि नज़र अचनि थियूं। अवाम खे इहा बि ॼाण आहे त सिंध वासियुनि खे विढ़ाइण जी कोशिश केरु करे पियो ऐं केरु हिक ई सूबे में रहंदड़ माण्हुनि में नफ़रतूं फैलाए ग़ैर मक़ामी थी फ़ाइदा पिणु वठे थो। अवाम खे इहा बि ॼाण आहे त इन सियासत ऐं फ़साद सां कंहिंजो नुक़सानु ऐं कंहिंजो फ़ाइदो थींदो। अवाम इहो बि ॼाणे थो त कीअं MQM जो कारो दौर ख़तमु थियण बाद शहरवासियुनि PTI खे खटरायो। हाणे अवाम इहो ॼाणे चुको आहे त कराची में शरपसंद नामालूम आख़िर केरु आहिनि। उन सां गॾोगॾु हिकु ॿियो सभ खां वॾो सुवाल जेको हर वक़्तु उथंदो रहे थो त कराची में आख़िर कॾहिं बाज़ाब्ता तौर ते सिविलियन बालादस्ती क़ाइमु थींदी? आख़िर छो हितां जा इख़्तियार सूबाई शहरी तोड़े वफ़ाक़ी हुकूमतुनि हवाले कया विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु छो मुकमल तौर ते इख़्तियार सूबाई हुकूमत वटि मौजूदु न आहिनि? इन सभिनी मामलनि ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, चीफ रिपोर्टर आहिनि सिंध TV न्यूज़ जा शकील सूमरो साहब। शकील, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जॉइन करण जे लाइ। मूंखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनगार आजिज़ जमाली साहब। आजिज़ साहब, अवां जी बि वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जॉइन करण जे लाइ। महिरबानी अदा। आजिज़ साहब, मां अवां खां शुरूआत कंदुसि। ज़ाहिरा जेका काल्ह असां सूरतहाल ॾिठीसीं CM हाउस ॿाहिरां जहिड़े तरीक़े सां एहतिजाज थियो ऐं उन खां पोइ अंदरि दाख़िल थियण जी कोशिश कई वई। कमिश्नर कराची जी उहा ॻाल्हि ॿोल बि ऑन रिकॉर्ड आहे त जेके प्लेयर आहिनि उन्हनि खे प्रैक्टिस लाइ वञिणो आहे, पर उन बाद जेको रद्द अमल अचे पियो ऐं हिन वक़्तु अॼु बि असांखे तक़रीबन साॻी सूरतहाल नज़र आई आहे। अवां कीअं पिया ॾिसो हिन सॼी सूरतहाल खे? अॼु जे हवाले सां कहिड़ियूं अपडेट्स आहिनि?
ॾिसो हिन सॼी सूरत हाल खे ॿिनि टिनि हिसनि में ॾिसणु घुरिजे। हिकु मुल्क जी मजबूरी जेका सियासी सूरत हाल आहे, जेका वफ़ाक़ में इमरान ख़ान हुकूमत ते हिकिड़ो पॉलिटिकल प्रेशर डेवलप थी रहियो आहे अपोज़िशन जो, जंहिंमें PDM बि आहे, पीपल्स पार्टी बि आहे। हिकु तरफ़ इनखे ज़रूरु नज़र में रखणु घुरिजे, छो जो सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं उनखे उन प्रेशर खे डाइवर्ट करण जे लाइ तव्हांखे हफ़्तो ई अॻे PTI सिंध ऐलान कयो हुयो त जेकॾहिं पीपल्स पार्टी कराचीअ मां रैली कढंदी त उन साॻे ॾींहुं PTI जेका आहे सा गोदकीअ मां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ रैली कढंदी। इन नुक़्ते खे ज़रूरु नज़र में रखियो वञे त हीउ मामिलो वफ़ाक़ी सतह ते जेको इस्टेब्लिशमेंट जी जेका बि रांदि हले थी उन सां उनखे गॾियल ॾिसणु घुरिजे, छो जो MQM वफ़ाक़ी सतह ते PTI जी पार्टनर आहे ऐं सिंध में PTI ऐं MQM ऐं GDA जेको सिंध जी अपोज़िशन आहे उन्हनि जो गुज़िरियल काफ़ी अरसे खां गॾियल स्टैंड रहियो आहे पीपल्स पार्टीअ जी सूबाई हुकूमत जे ख़िलाफ़। त हिकिड़ो त इनखे ज़रूरु ॾिसणु घुरिजे। स्पेसिफिक जेका कल्ह जी सूरत हाल आहे उहो हिकिड़ी प्लानिंग सां मुंहिंजो ख़्यालु आहे इहो थियो आहे। पुलिस खे रस्ता बंदि करणु घुरिजनि हा वज़ीर हाउस तरफ़ वञण जा, जेके न कया विया। हिननि खे सुकून सां पहिरीं त उस ताईं छॾणु ॾिनो वियो। शायदि हिननि जो ख़्यालु हो त ॻाल्हियुनि ॿोलियुनि जे ज़रिए हलिया वेंदा। बाद में मिंट ॿेड़ बि कई, जेका डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हुई, कमिश्नर कराची हुयो, उन्हनि हिननि खे वञण जे लाइ चयो जो जीअं तव्हां असांजे इंट्रो में सफ़ायो आहे, पर उनजे बावजूदि हिननि उते बाक़ाइदा दीगा मुश्ती कई, फसाद जो माहौल क्रिएट कयो त जीअं हंगामा थियनि। ज़ाहिर पोइ पुलिस त इहो रस्तो अख़्तियार करे सघे पई जेको हुन कयो, जेको बाद में लाठीचार्ज बाद में थी, जेका शेलिंग थी, जंहिंजे करे हिननि खे हटायो वियो। उन खां पोइ पॉलिटिकली हिनखे MQM बहरहाल कराचीअ में पंहिंजी स्ट्रीट पावर खे ॿीहर मुनज़िम करण जे लाइ हिकु चाल जे तौरु इस्तेमालु करण जी कोशिशि कई, जंहिंमें राति जो इलाइक़ा बंदि कराया विया, ज़बरदस्ती कारोबार किथे किथे बंदि करायो वियो, किथे जेको सोग जो ऐलान कयो वियो, हड़ताल जो तासुर ॾियण जी कोशिशि कई वई। पर मां सम्झां थो त उन में बुरी तरह MQM नाकाम वई आहे। इहो सोग उन्हनि जो नाकाम वियो आहे, हड़ताल तूं करे न सघिया आहिनि, राति जो ज़रूरु इलाइक़ा बंदि कराया विया। टी ते मां इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त बल्दियाती जेको इशू आहे, जंहिं ते जमात इस्लामी लॻभॻि 1 महीने खां धरणो हणी वेठी आहे, त MQM जे लाइ उहा आइसोलेशन जी ॻाल्हि आहे कराची जी सियासत में। उनखे जमात इस्लामी खे काउंटर बि करिणो हुयो ऐं हू उनखां का वॾी शइ करणु पई चाही जंहिंजो नतीजो बहरहाल हंगामा रही जी सूरत में कल्ह निकितो। त इहे सभु ॻाल्हियूं सियासी तजज़िये में आणणु घुरिजनि। बुनियादी तौर ते ही सियासी इक़्तिदार जी जेका छिकताण आहे, ही सॼो उनजो माहौल उनजे लाइ ठाहियो पियो वञे ऐं इक़्तिदार में पंहिंजो हिसो हासिलु करण जे लाइ सभई गुरियूं इहो कनि पियूं ऐं MQM ज़ाहिर आहे ईंदड़ इक़्तिदार में वधीक शेयर हासिलु करण जी कोशिशि कंदी ऐं उन में ही इम्पॉर्टेंट ॻाल्हि जेका तव्हां चई त, पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त जेके इस्टेब्लिशमेंट ऐं ताक़तवर गुरियूं कराची जो अमन अमान ख़राबु करणु न ॾींदियूं ऐं MQM खे हड़तालूं ऐं कत्लेआम ऐं ट्रांसपोर्ट बंदि करणु या रस्ता बंदि करणु जहिड़ो मौक़ो फ़राहम न कंदियूं, अगरि कनि था त हिन जो मतिलबु इहो आहे त पोइ हिन शहर में ॿीहर लसानी, नस्ली, मज़हबी तफ़रक़ा पैदा करे हंगामा ऐं जंगो जदल, कत्लेआम जहिड़ी साज़िश थींदी, जंहिंमें पोइ PTI, PTA इहे सभु जो सभु भाॻे भाईवार हूंदा। पर मुंहिंजो तजज़ियो इहो आहे त अहिड़ी सूरत हाल पैदा न करणु घुरिजे जो कराची ॿीहर सभिनी जे हथनि मां निकिरी वञे ऐं कराची जेकॾहिं हथनि मां निकिरी वई त पोइ ॿीहर उन ते कंट्रोल करणु ॾाढो ज़ाहिरा मुश्किल। शकील साहब अवां इन ते ॿुधाइजो। ज़ाहिरा जीअं आजिज़ साहब सूरत हाल ॿुधाई, काल्ह वारो हिकु एपिसोड असांखे नज़र अचे थो। उनखां अॻु जेको लोकल गवर्नमेंट बिल हो उन ते सियासत असांखे मुसलसल नज़र अचे पई। भोलू ख़ानज़ादे ते वसीम अख्तर जी ॿोली असांखे मुसलसल नज़र अचे पई ऐं उन सां गॾोगॾु जेका काल्ह हिकु ॿी कोशिशि कई वई नामालूम माण्हुनि दुकान बंदि करण जी, ज़ाहिरा जेको मां ज़िक्र कयो जीअं त उहे हाणे सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे, सभिनी जे साम्हूं अची चुका आहिनि। छा मां सम्झो पिया त हिकु भेरो ॿीहर हिन शहर जी सूरत हाल ख़राबु करण जी कोशिशि थी रही आहे? महराज, कराची जो जेसि ताईं मुतहिदा क़ौमी मूवमेंट हुजे, जमायत इस्लामी, PTI, PSP, मुतहिदा जा सभु धड़ा, लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल, त असां जेसि ताईं हिन जो पस मंज़र, तारीख़ी जेको पस मंज़र आहे
उहो असां उन ते जेके जेसिताईं असां उनखे तजिए में शामिलु न कंदासूं तेसिताईं घणियूं जेके शयूं आहिनि उहो क्लियर थी असांजे साम्हूं न ईंदियूं। कराची जेको मेट्रोपॉलिटन सिटी आहे, पार्टीशन खां अॻु में ॾिसूं त उते मिडिल क्लास जेको आहे उहो सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके हिंदू हुया उहो उते मेजॉरिटी में असांजो मिडिल क्लास हुयो ऐं उहो मुआशी हब में बैकबोन जी हैसियत रखंदो हुयो। उनमें पारसी बि शामिलु हुया पर मेजॉरिटी जेका हुई उहो सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी हुई। पोइ पार्टीशन जे नतीजे में उहो जेको मिडिल क्लास आहे उहो हिंदुस्तान हले वियो ऐं उहो स्कीम जो हिसो न हुयो त उतां जा जेके उर्दू स्पीकिंग आहिनि उहो उन्हनि जो इन्फ्लुएंस जेको आहे उहो सिंध में ईंदो ऐं सिंध जो जेको मिडिल क्लास आहे उहो हिंदुस्तान लॾ पलाण हले करे वेंदो। उहो उन स्कीम जो हिसो न हुयो ऐं उहो प्री प्लानिंग साज़िश तहत ईअं कयो वियो ऐं उहो जेको इन्फ्लुएंस हिते आयो उहो इन्फ्लुएंस जेको उतां असां ॾिसूं था त जेका उन वक़्त जी इंडियन सिविल ब्यूरोक्रेसी आहे ऐं जेका बाद में फेडरल पाकिस्तान सिविल ब्यूरोक्रेसी में तब्दील थी उन में बि असां ॾिसूं था त उन्हनि जो वधीक हिसो हुयो जेको उतां हिंदुस्तान मां इन्फ्लुएंस आहे। उन वक़्तु जेकॾहिं असां वज़ारत उज़मा में ॾिसूं था त उन वज़ारत उज़मा में बि असांखे इहो इन्फ्लुएंस जेको आहे उहो वधीक ॾिसण में अचे थो। 1948 जे अंदरि जेका दस्तूर साज़ असेंबली आहे उते लियाकत अली ख़ान चयो त उर्दू जेका आहे हिन मुल्क जी सरकारी ॿोली हूंदी। सिंध जी राजधानी वारो शहर जेको आहे कराची उहो वफ़ाक़ में शामिलु कयो वियो। पोइ अॻिते हली असां ॾिसूं था त 1952 में मोहम्मद अली बोगरा जेको आहे रिएक्शन में उहो चए थो बंगाली जेका आहे उहा उतां जी बंगाल जी क़ौमी ॿोली आहे। इन खां अॻु में असां ॾिसूं था त क़ाइदे आज़म जेको ढाका में स्पीच कई आहे उन स्पीच खां पोइ असां ॾिसूं था त कराची जे अंदरि 1953 में कराची यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर चए थो त जेके इम्तिहानी पर्चा आहिनि उन्हनि जा सवाल जा जेके जवाब आहिनि उहे सिंधी में लिखण ते पाबंदी हूंदी। 72 जो लैंग्वेज बिल अचे थो पियो। हाणे हीउ मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त कराची जेको सिंध जे राजधानी वारो शहर आहे उते असां ॾिसूं था त हिकिड़ी प्री प्लान तहत इन्फ्लुएंस आंदो वञे थो ऐं उन खां बाद में उते सिविलियन जेका गवर्नमेंट जी रिट आहे उहा अॼु ॾींहुं ताईं इंक्लूडिंग जेको कल्ह मुज़ाहिरो थियो आहे उनमें बि मूंखे सिविलियन जेका रिट आहे उनखे कंट्रोल कंदड़ के ॿियूं ताक़तूं आहिनि। सिविलियन जेका सुपरमेसी आहे सिंध जी राजधानी सॼी कराची जे अंदरि उहो अञा ताईं सभिनी खे ख़बर आहे त उनखे कंट्रोल केरु करे थो पियो। इन करे हीउ जेको ओचितो लोकल गवर्नमेंट जो बिल आयो लोकल गवर्नमेंट खां बिल खां पोइ हीउ जेको लिसानी कार्ड इस्तेमालु कयो पियो वञे। जमायत इस्लामी जेका मज़हबी तंज़ीम आहे उनखे बि उन्हनि कुवतुनि हिकिड़े स्कीम तहत चवनि था तव्हांखे बि लिसानी ॿोली जेको आहे ॻाल्हाइणी आहे। PSP जो जेको लीडरशिप आहे उनखे बि साॻियो कार्ड इस्तेमालु करण लाइ चयो वञे थो। मुतहिदा जा सभु धड़ा बि साॻी ॿोली ॻाल्हाइणु चाहिनि था पिया त हीउ जेको सॼो कराची जे अंदरि आहे उहो सिविलियन जेको हिकिड़ी हुजणु खपे रिट उहा पहिरें ॾींहं खां वठी क़ाइमु करणु न ॾिनी वई आहे। कराची जे अंदरि JUP नूरानी ग्रुप हुजे जमायत इस्लामी हुजे MRD जी मूवमेंट खे काउंटर करण जे लाइ मुतहिदा क़ौमी मूवमेंट वरी मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे असां कल्ह ॾिठोसीं PSL आहे त उन जेको बैरूनी अंसर आहे असां ॾिसूं था त उहो जॾहिं बैरूनी अंसर जेको आहे उहो उते शामिलु थिए थो पियो त पोइ हितां जे लोकल जेको अंसर आहे उन मां शयूं हथ मां निकिरनि थियूं ऐं उहे कोशिशि कनि था त उन्हनि खे वरी वापसि आंदो वञे त ऐं उनमें असां ॾिठोसीं त राति जो हिननि खे हड़ताल करणु न ॾिनी वई। त मां सम्झां थो त जेसि ताईं कराची जे अंदरि सिविलियन जेको रिट आहे उहा बहाल न कई वेंदी हिते जेके पॉलिटिकल फोर्सिस डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि उन्हनि खे जेसि ताईं स्पेस उहे पंहिंजो ओन न कंदा पाण वटि न कंदा तेसि ताईं हीउ लिसानी कार्ड इस्तेमालु थींदा रहंदा। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे जेको एतिरो इन्फ्लुएंस आयो उन्हनि खे पनाह ॾिनी वई ऐं उन पनाह ॾियण जो उहो नतीजो इहो ॾियनि था त उन्हनि माण्हुनि ते उहे जेको आहे अहिड़े क़िस्म जी ग़लीज़ जेको आहे तासुब वारी लिसानी बुनियादनि ते नफ़रत वारी ॿोली जो इस्तेमालु कनि था। चाकिंग अहिड़े क़िस्म जी कई वञे थी। इहा चाकिंग मां कई न थी वञे इहा कराई वञे थी ऐं जेके माण्हू कराइनि था उन्हनि खे इहो सम्झणु खपे त सिंध जी राजधानी इहो इंडस्ट्रियल हब आहे मुआशी हब आहे। इहो डिस्टर्ब थींदो त पूरो पाकिस्तान डिस्टर्ब थींदो ऐं जेकॾहिं उहो सिविलियन सुपरमेसी मुल्क में रहंदी त उहे हीउ मुल्क जेको आहे उहो कमज़ोर थींदो ऐं कमज़ोर थियण जे नतीजे में जेके इंटरनेशनल ॿाहिरियां प्रॉक्सीज़ आहिनि अंसर आहिनि उन्हनि जी इन्वॉल्वमेंट वधी वेंदी। इन करे फेडरेटिंग यूनियन जन हिन पाकिस्तान खे ठाहियो हिन पाकिस्तान खे सिंध सूबे ठाहियो 43 में उते करारदाद पास थिए थी फेडरेटिंग यूनिट आहे 40 जी करारदाद में जेके सावरन स्टेट आहिनि जेसि ताईं उहो हल
सवाल नथा कया वञनि, उहे उन्हनि खे राइट्स नथा ॾिना वञनि ऐं हीअ जेका प्रैक्टिस पहिरें ॾींहं खां वठी मुल्क खे क़ाइमु थियण खां वठी हीअ हलंदी पई अचे, इन प्रैक्टिस खे हाणे बंदि करणु खपे ऐं हितां जे जेको सिविलियन जेके फोर्सिस आहिनि उहे उन्हनि खे एम्पावर करणु खपे, उन्हनि खे राइट ॾियणो पवंदो। इंतहाई अहम सवाल आहे अवां जो शकील साहब, अवां ॿुधाइजो इन ते अॼु साहब ज़ाहिरा जेका असांखे हितां जी सूरतहाल नज़र अचे थी, कहिड़े तरीक़े सां इदारा कुझु सिंध हुकूमत वटि, कुझु शहरी हुकूमत वटि, कुझु वफ़ाक़ी हुकूमत वटि ऐं कुझु कंटोनमेंट बोर्ड्स जी हिकिड़ी वॾी एरिया असांखे कराची अंदरि नज़र अचे थी। पोइ असां ॾिसूं पिया त उन में इख़्तियारनि जी जंग, उन में ॿोली, उन में मज़हब जो इस्तेमालु, उहे सभु शयूं असांखे मुसलसल नज़र अचनि पियूं। जीअं शकील ॻाल्हि कई त पाकिस्तान ठहण खां वठी अहिड़े क़िस्म जी सूरतहाल हिन शहर में पैदा कई वई आहे। अवां इहो ॿुधाइजो त जॾहिं इहा सूरतहाल पैदा थिए थी त छा अवां न पिया सम्झो त सभ खां वधीक फ़ाइदो उहे ई धुरियूं वठनि पियूं जेके अहिड़ा कार्ड खेॾनि थियूं, जेके अहिड़ियूं कोशिशूं कनि थियूं ऐं जेके हिन वक़्त ताईं जेका हिते सिविलियन बालादस्ती हुजणु घुरिजे उहा क़ाइमु थियणु नथियूं ॾियनि? ॾिसो शकील साहब जी हिन पॉइंट पे त आउं बात थो कयां त कराचीअ खे कॾहिं बि सिविलियन सुपरमेसी में न छॾियो वियो आहे। पाकिस्तान में जेका पहिरीं मार्शल लॉ लॻी 1958 में जॾहिं लॻियूं मार्शल आहिनि, उन खां पोइ तव्हां तारीख़ अॼु ताईं पढ़ो त कॾहिं बि कराचीअ जी सिविल सुपरमेसी खे क़बूल न कयो वियो आहे। जंहिंमें वन यूनिट जो ज़मानो लॻे थो, तव्हां ॾिसंदव कराचीअ जो कंट्रोल कंहिं वटि रहियो, वन यूनिट जॾहिं ख़तमु थो थिए, जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत थी अचे, उन खां पोइ कराची जे ॾिसो न 72 जे ज़िक्र कयो शकील साहब, 72 जे जेको सिंधी ॿोली बिल आहे उन में छा आहे? कुझु बि त कोन्हे। उनमें इहो ई त आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली हुजणु घुरिजे सिंध जो, ऐं जेको सिंध जी जेका सरकारी ज़बान आहे उहा सिंधी हुजणु घुरिजे, सिंधी ऐं उर्दू ऐं अंग्रेज़ी टई हुजणु घुरिजनि। ऐं जेका हींअर बि उन ते अमल थी रहियो आहे कानूनी तौर ते सिंध में उहो कानून आहे, पर उनखे लसानियत जो रुख ॾिनो वियो। जॾहिं कराचीअ जो कंट्रोल जॾहिं मार्शल लॉ वटि रहे थो त उते मज़हबी कार्ड बि उहे ई इस्तेमालु कनि थियूं। वरी जॾहिं मज़हबी कार्ड कमज़ोर थो थिए त वरी असीं 1977 खां पोइ जेका मार्शल लॉ लॻे थी त उन में वरी लसानी ऐं नस्ली जेका ग्रुप्स था, इवन लसानी नस्ली ग्रुप कराची जा त छॾियो, ॿाहिरि जे ग्रुपनि खे कराची ते मुसलत कयो थो वञे। ही जेके 30-35 लख अफ़गान महाजरीन कराची आंदा विया, अफ़गानिस्तान मां ईंदड़ माण्हुनि जो जेको सभ खां वेझो इलाइक़ो त पिशावर हुजणु घुरिजे हा, न ख़ैबर पख्तूनख्वा जेको उन ज़माने जो सरहद सूबो हुजणु घुरिजे हा। हज़ारे किलोमीटर परे उन्हनि खे कराची में छो सेटल कयो वियो? इहो त हिकिड़ो उन प्लानिंग जो ई हिसो हुयो त कराचीअ जो कंट्रोल मक़ामी माण्हुनि वटि या सिविल सुपरमेसी न रहंदी कराचीअ जी। जेकॾहिं 30 लख ॿाहिरियां माण्हू कराची में ईंदा उन्हनि खे मुख़्तलिफ़ मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो। उन खां पोइ छा थियो? जॾहिं ज़ियाउल की सॼी मार्शल लॉ 1978-77 खां वठी तव्हां 1988 ताईं बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत क़ाइमु थियण ताईं तव्हां ॾिसो त हिते लसानियत कीअं हावी रही, जंहिंखे बुनियादु बनाए कहिड़ी रीति फसाद। PNA जी तहरीक जो मर्कज़ कराची हुयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे ख़िलाफ़, उन खां पोइ वरी लसानियत जो मर्कज़ कराची रहियो। उहो लसानियत उन वक़्तु शुरू थी अॼु ताईं उहा जारी आहे। मज़हबी इंसाफ़ परस्त ग्रुप कराची में डेवलप थिया, लसानी ग्रुप कराची में डेवलप थिया, नस्ली बुनियादनि ते नवां ग्रुप कराची में डेवलप थिया, अफ़गान पनाहगीरनि खे कराची में डेवलप कयो वियो, बंगालियुनि खे डेवलप कयो वियो, बर्मियुनि खे डेवलप कयो वियो। इहे सभु हिते पॉलिटिकल फोर्स बढ़िया। कराची में बंगाली बि हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स आहिनि जेके निकिरी अचनि थियूं पंहिंजे मक़सदनि जे लाइ, हज़ारनि जे तइदाद में गॾु था थियनि। कुझु साल अॻे असांखे यादि आहिनि उन्हनि जूं रैलियूं। अहिड़ी रीति ही नंढा नंढा लसानी ग्रुप जेके आहिनि बुनियादी तौर ते पैटर्नाइज़ कया विया सियासी मफ़ादनि जे लाइ। बिल्कुलु उहा ई जेका शकील जी ॻाल्हि, त जंहिंजे करे सिविल सुपरमेसी हिते क़ाइमु न थी सघे। हाणे 2018 जे इलेक्शन खे ॾिसो न, जेके PTI जे प्लेटफॉर्म ते जेके माण्हू खटे आया आहिनि, मूंखे ॿुधायो उन्हनि जो बैकग्राउंड छा आहे। उहे छा कराची जा आहिनि छा? त ॿाहिरां आयल माण्हू आहिनि सभु, लेकिन MNS थी आहे, MPS थी आहे, वफ़ाक़ी वज़ीर थी आहे। त हीउ सॼो कराचीअ खे कॾहिं बि पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जूं ताक़तवर क़ुवतूं या पाकिस्तान खे हलाईंदड़ क़ुवतूं कॾहिं बि कराचीअ खे सिविलियन सुपरमेसीअ जे हथ में न ॾींदियूं। कराचीअ खे हमेशह कंट्रोल कयो वेंदो, छो त
कराची रोज़ाना अरबे रुपयनि जो बिज़नेस ईंदड़ शहर आहे। हिकिड़ी दावा इहा थिए थी न त कराची 70% टैक्स ॾिए थी, पर इहा ॻाल्हि छो नथा कयो त कराचीअ में बिज़नेस कंदड़ क़ुवतूं कहिड़ियूं आहिनि? दुनिया जूं समूरियूं ताक़तवर माफ़ियाऊं कराची में बिज़नेस कनि थियूं ऐं पाकिस्तान जे इस्टेब्लिशमेंट जो डायरेक्ट इनडायरेक्ट उन्हनि सां इन्वॉल्वमेंट आहे। तव्हां कंहिं माफ़िया खे छेड़े त ॾिसो त सूरत हाल किथे थी, कंहिं ट्रांसपोर्ट माफ़िया खे छेड़े ॾिसो, कंहिं ड्रग माफ़िया खे छेड़े ॾिसो, कंहिं लैंड माफ़िया खे छेड़े ॾिसो त कीअं हिकु ॾींहं में हज़ारनि जी तादाद में माण्हू ॿाहिरि था निकिरी अचनि ऐं कीअं ताक़तवर गुरियूं पाकिस्तान जी पार्लियामेंट, मुकदमा, पाकिस्तान जी अदलिया, पाकिस्तान जूं फोर्सिस सभु उन्हनि सां गॾु कीअं थियूं बीहनि। इहो त हिकिड़ी तारीख़ आहे पूरी हिन शहर जी, जंहिंखे जेकॾहिं ॾिसिजे हिकिड़ो अलॻि बहस थींदो। ज़ाहिर जेका सूरत हाल असांखे मुसलसल नज़र अचे पई, अॼु सभु पाण हिन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। ज़ाहिर हिन वक़्तु जेका असांखे ताज़ी सूरत हाल नज़र अची रही आहे, उन जा जेके तारीख़ी पस मंज़र हुआ उहे अवां जे साम्हूं रखियासीं। वधीक बि हिन ते ॻाल्हाईंदासीं। ते वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु। में हिकु भेरो ॿीहर भलीकार पाण ज़िक्र कयूं पिया कराची में जेका हिन वक़्तु हिकु भेरो ॿीहर कोशिश कई पई वञे फ़सादनि जी, उन बाबति शकील साहब बाबा इन बाबति बि आगाह कजो। जेका ज़ाहिर हिन वक़्तु सूरत हाल डेवलप थिए पई, असां ॾिठोसीं ॾहाकनि ताईं जेका हिन शहर में बर्बरियत रही, जहिड़ो ज़ुल्म रहियो, भताखोरी खां वेंदे ज़िंदा इंसाननि खे जलाइण ताईं, ऐं उनखां पोइ चाइना कटिंग ऐं उन समेत मुख़्तलिफ़ जेके शयूं हुयूं उहे सभु असांखे वाज़ तौर ते नज़र आयूं। पर जॾहिं इहो फ़ैसिलो कयो वियो त हाणे उन्हनि एलिमेंट्स खे ख़तमु करिणो आहे, त असां ॾिठोसीं कहिड़े तरीक़े सां अमुन थी वियो जेको अॼु ताईं हिन वक़्त ताईं बरक़रार आहे। अवां छा था सम्झो त बुनियादी तौर ते जेके उन वक़्तु नफ़रतूं पैदा कयूं हुयूं, या जेका दहशतगर्दी थी, या जेके हिन सूबे जे अवाम में नफ़रतूं पैदा करण जी कोशिश कई वई, उनजो हिकु त सभ खां वधीक फ़ाइदो कंहिं वरितो आहे? ऐं गॾोगॾु उन बाबति इहो बि ॿुधाइजो त छा हिन वक़्तु जेका सूरत हाल डेवलप करे पई, छा मुल्क अहिड़ी सूरत हाल हिकु भेरो ॿीहर बर्दाश्त करे सघे थो अगरि अहिड़ियूं कोशिशूं थियनि थियूं त? महराज जीअं आजिज़ चयो त हिते सिविलियन सुपरमेसी जो शुरू खां वठी जेको सवाल आहे उहो हिते मौजूदु रहियो आहे। ॿियो क़ौमी सवाल मौजूदु रहियो आहे, छाकाणि त पाकिस्तान फेडरेटिंग जेके यूनिट हुया उन्हनि पाकिस्तान जी फेडरेशन उन्हनि ठाही आहे। पर असां हिते ॾिसूं था त ख़ासि तौर ते कराची जे अंदरि छाकाणि 70% जेको रेवेन्यू आहे उहो कराची मां वञे थो, ऐं सिंध जी राजधानी वारो शहर कराची आहे। कराची जे अंदरि सिविलियन सुपरमेसी जेको आहे उनखे उहे क़ुवतूं जेके हितां मुआशी तौर ते फुरलुट कनि थियूं, हितां जी वसीलनि जी फुरलुट कनि थियूं, उहे क़तई तौर ते नथियूं चाहिनि त कराची जे अंदरि सिविलियन जेका सुपरमेसी या हितां जो जेको असुलु जेको फेडरेटिंग यूनिट आहे, जेका ओनरशिप आहे, उन्हनि फोर्सिस खे ॾिनी वञे जेके डेमोक्रेटिक आहिनि, जेके हितां जी ओनरशिप रखनि थियूं पियूं। असां ॾिसूं था कराची जे अंदरि उन्हनि जी जॾहिं बि कोशिशि रही आहे, इवन हितां जा पॉलिटिकल फोर्सिस इहो बार बार चवंदा रहिया आहिनि त उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी जेके आहिनि हितां जा मुस्तक़िल रहवासी आहिनि, ऐं उहे हिते सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके आहिनि उहे उन्हनि सां गॾिजी उन्हनि जो एको भाईचारी थिए, ऐं उन्हनि जे जॾहिं बि अहिड़े क़िस्म जूं कोशिशूं थियनि थियूं त फौरी तौर ते हिकिड़ी अहिड़ियूं गैर जमहूरियूं क़ुवतूं जेके आहिनि मुतहरिक थी वञनि थियूं, किथे न किथे को फ़साद बर्पा करे छॾनि थियूं, ऐं वरी उहो उन्हनि में रिफ्ट पइजी वञे थी। हीअ जेका मुतहिदा क़ौमी ॿिमड़ी जा समूरा मां धड़ा चवंदुसि, इहे उन्हनि गैर जमहूरी क़ुवतुनि वटि टूल तौरु इस्तेमालु थिया आहिनि। अॼु ॾींहुं सूदो उन्हनि खां इहा साॻी प्रैक्टिस कराई पई वञे। जमायत इस्लामी जो जेकॾहिं असां तारीख़ी उनजो ट्रैक रिकॉर्ड जाचियूं त जमायत इस्लामी बि साॻे क़िस्म जी उन्हनि खां प्रैक्टिस कराई वञे थी पई त कराची जे अंदरि बेसिकली बुनियादी सुवाल इहो आहे त हिते कंहिं बि सूरत में जेकॾहिं सिविलियन सुपरमेसी जो सुवालु थींदो त पोइ ओनरशिप जो सुवालु ईंदो, छाकाणि त कराची जे अंदरि ॾिसूं था, सॼी सिंध जे अंदरि ॾिसूं था, हिते सिंध असेंबली में ॾिसूं था, सिंध असेंबली में सवात जो जेको MNA आहे MPA उहो उते आसानी सां चूंडिजी वञे थो, अगवानी आसानी सां चूंडिजी वञे थो, बंगाली आसानी सां चूंडिजी वञे थो, इलीगल जेके इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि खे आसानी सां सुञाणप कार्ड ठही मिले थो पियो। पर असां साॻी सूरत हाल ॾिसूं, तव्हांखे पंजाब में छा सिंधी ॻाल्हाईंदड़ को MNA MPA नज़र अचे थो? छा KPK जी असेंबली में तव्हांखे नज़र अचे थो?
छा बलोचिस्तान जी असेंबली में नज़र अचे थो पियो त हिते जेको मुआशी हब आहे कराची, उन कराची जे अंदरि उहे कुवतूं कतई तौर ते नथियूं चाहिनि हिते सिविलियन सुपरमेसी वारो सुवाल अचे। मां पीपल्स पार्टी ते इन हवाले सां तनक़ीद कंदुसि त पीपल्स पार्टी जे अंदरि जेको इलेक्टेबल्स वेठो आहे, जेको फ्यूडल वेठो आहे, फ्यूडल बि ख़ुदि उन्हनि जो टूल इस्तेमालु थिए थो। जीअं मां चवां थो त मुतहिदा जा मुख़्तलिफ़ दड़ा लिसानी कार्ड, जमा इस्लामी लिसानी कार्ड खेॾे थी पई ऐं उन में हू एज़ ए टूल तौरु उन्हनि कुवतुनि जे लाइ इस्तेमालु थिए थी जेके नथियूं चाहिनि हिते मुकमल तौर ते सिविलियन सुपरमेसी हुजे। ईअं पीपल्स पार्टी जे अंदरि जेको फ्यूडल वेठो आहे, उहो फ्यूडल जेको आहे उनखे गवर्नेंस जा इशू जेके आहिनि हर सूरत में हल करणा पवंदा। असां ॾहरकी जे अंदरि ॾिसूं था, कंबर जे अंदरि ॾिसूं था, लाड़काणे जे अंदरि ॾिसूं था, शिकारपुर जे अंदरि ॾिसूं था म्यूनिसिपलिटी जी कहिड़ी हालत थिए थी। जेतिरा पैसा मिलनि था पिया उहे उतां जे जेको करप्ट माण्हू आहे उनजे खीसे में हलिया वञनि था पिया। उते रोड इंफ्रास्ट्रक्चर, हेल्थ जा इशू, तालीम जा इशू, सॼी सिंध जेका आहे तबाह लॻी पई आहे। त इहो टूल जेको आहे इन टूल खे बि उहे कुवतूं चवनि थियूं त उहो एम्पावर हुजे, उन्हनि खे बार बार इक़्तिदार ॾियारियो वञे थो। इन करे असांखे हिनखे सम्झणो पवंदो, ब्रॉड हुन में करणो पवंदो त इन में जेकॾहिं इन तरीक़े सां तव्हां एक्सरसाइज़ कंदव पोइ इहा शइ प्रैक्सिस में वेंदी, बैरूनी अंसर ईंदा। इन करे ही इंडस्ट्रियल जेको हब आहे, मुआशी हब, रुगो हिते सिंध जो मसइलो कोन्हे, इहो पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। पाकिस्तान जो जेको सुवाल आहे सिविलियन सुपरमेसी वारो, उहो असांखे हल करणो पवंदो ऐं ही हितां जा मुस्तक़िल रहवासी आहिनि। ख़ुदि हिननि जे अंदरि हिन वक़्तु हिननि जी जेका एक्सरसाइज़ हले थी पई, आम माण्हू जेको आहे उहो हिननि खे सम्झी वियो आहे। ईअं जीअं सिंधी माण्हुनि सम्झी वरितो आहे, हींअर केॾी बि ही कोशिशि कनि था पिया पर सिंधी जेको मुहाजिर आहे उहो जहिड़ो न थिए पियो। ही कोशिशि कनि था, लिसानी जेको कार्ड बार बार इस्तेमालु कनि था, ॿोली तव्हां इस्तेमालु ॾिसो, ॿोली हिननि जी नफ़रत केतिरी आहे। त सिविलियन जेके फोर्सिस आहे उहो जेसि ताईं हिननि खे एम्पावर न कबो, हिते उन्हनि खे स्पेस न ॾिनो वेंदो, तेसि ताईं ही लका जेको असां ॾिसूं था पिया हर 10-15 सालनि खां पोइ लका 72 में जीअं आजिज़ ॻाल्हि कई, ॿोली बाबा सिंध जे अंदरि सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ जेका सरकारी थींदी न, पोइ उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकिले, ही छा केरु इहा अहिड़े क़िस्म जूं शयूं आणे पियो। त हेतिरा 70, 72, 74 साल थी विया आहिनि, हिननि खे हाणे पाण खे पाण सिंधी थियणु घुरिजे ऐं हिननि खे ख़ुदि जेके इस्तेमालु धुरियूं कनि थियूं उन्हनि खे हिननि खे जमहूरी जेको आहे कैंप में अचणु खपे। असां ॾिसूं था सॼी PNA जी मूवमेंट जेका आहे, आज सही चयो त उहो कराची में नज़र अचे थी। हर गैर जमहूरी जेका बि शइ थिए थी उहा हिते नज़र अचे थी पई। लाहौर जे अंदरि या ॿी जेका मूवमेंट पीपल्स पार्टी ऐलान कयो आहे, PDM ऐलान कयो आहे, उन खां बाद में ॾिसूं था हिते कराची जे अंदरि गैर जमहूरी तरीक़े सां लिसानी कार्ड इस्तेमालु करे लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल क्रिएट करे केरु मक़सदु हासिलु करणु चाहे थो। मां सम्झां थो सोशल मीडिया जो दौरु आहे, अवाम घणो हिन सॼे लका खे सम्झी वियो आहे। आजिज़ साहब, बाबा ॿुधाए जो ज़ाहिरा जेको बुनियादी सवाल हो शकील खां, त जेका असां हिकिड़ो दौर सिधो सो ॾिठो आहे MQM जो हिन शहर में जेको कुझु लका थियो आहे उहो अखियुनि ॾाढो आहे ऐं ज़ाहिरा वेझो माज़ी में उहो असां ॾिठो आहे, पर जॾहिं इहो फ़ैसिलो कयो वियो त उन खां पोइ कीअं अमुन बहाल थियो उहो बि असांजे साम्हूं आहे। जेके हिन सूबे जा रहवासी आहिनि उन्हनि में नफ़रतूं पैदा करे ऐं अहिड़नि अंसरनि खे हवा ॾेई जेके हिन वक़्तु बि असांखे ग़लीज़ ॿोली ॻाल्हाईंदे नज़र अचनि था, उन मां सभ खां वधीक फ़ाइदो केरु हासिलु करे पियो? ॾिसो महराज, असांखे हिन ते काफ़ी सिंधी माण्हुनि खे ख़ासि तौर ते पंहिंजे अक़ल जो मुज़ाहिरो करणो पवंदो। ही पहिरियों दफ़ो न आहे, हिन खां माज़ी में बि माण्हुनि खे लसानियत जे बुनियाद ते विराइण जी कोशिशि थींदी रही आहे। कॾहिं मज़हब जे नाले ते बि विराइण जी कोशिशि थी वई आहे। जीअं ई मज़हबी कार्ड जॾहिं कमज़ोर थियो जनरल ज़ियाउल जे दौर खां पोइ, त पोइ वरी लसानी कार्ड वधीक मज़बूत थियो, जेको अॼु बि मज़बूत आहे। मुहाजिर सिंधी तज़ाद जेको आहे उहो सिंध जे मुहद वतन माण्हुनि जे हक़ में कॾहिं बि न रहियो आहे। या सिंध जो जेको अवाम आहे, हक़ीक़ी अवाम आहे, या जेको सिंधी माण्हू आहे, उन जे हक़ में ही सिंधी मुहाजिर तज़ाद कंहिं बि सूरत में फ़ाइदेमंद न आहे। ही उन्हनि कुवतनि जे लाइ फ़ाइदेमंद ज़रूरु साबित थींदी जेके आर्ज़ी तौर ते इलेक्शन खटणु था चाहिनि, आर्ज़ी तौर ते इक़्तिदार में शेयर हासिलु करणु था चाहिनि, या पंहिंजो हिसो पसी था चाहिनि, या माल कमाइण था चाहिनि, या कुझु वधीक सीटूं था चाहिनि। उन्हनि जे लाइ त फ़ाइदेमंद थी सघे थो, पर जेके सिंध जा मुस्तक़िल बाशिंदा आहिनि, जेके सदियुनि खां हिते आबाद आहिनि ऐं सदियुनि ताईं उन्हनि जो जीअण मरण हिन धरतीअ सां आहे, उन्हनि जे लाइ हिन क़िस्म जो लसानी कार्ड कंहिं बि सूरत में फ़ाइदेमंद न आहे। कराची सिंध जी राजधानी आहे, सिंध जी दिलि आहे। कराचीअ में हाणे वॾे पैमाने ते ॿियनि क़ौमियतनि सां गॾु सिंधी माण्हू रहे थो। कराचीअ जो जेको मक़ामी बलोच आहे उहो कराचीअ में रहे थो, 100 सालनि खां आबाद आहे हिते।
त हुनजो जीअण मरण किथे आहे? हुनजो जीअण मरण इन लसानी कार्ड में न आहे, पर हिन धरतीअ जे मुस्तकिल हक़नि सां या धरतीअ जे मुस्तकिल इस्तेहकाम सां गॾु उन्हनि जो जीअण मरण आहे। असां सभिनी जो जीअण मरण हिन शहर में, हिन कराचीअ जे इस्तेहकाम सां आहे। कराचीअ में अमन थींदो, कराची में रोज़गार जा वसीला वधंदा त लाज़मी माण्हू कराचीअ ॾांहुं ईंदा। कराचीअ में जेकॾहिं आमदनी जा ज़रिया वधंदा, कराची में रिहाइश जा ज़रिया वधंदा त यकीनन जेको पुरअमन माण्हू आहे उनखे कराचीअ ॾांहुं मुंतक़िल थियण में आसानी थींदी। कराचीअ में फ़साद हिन वक़्तु सिंधी माण्हुनि जे हक़ में कंहिं सूरत में न आहिनि। जॾहिं मां थो सम्झां अञा वक़्तु लॻंदो असांखे हेसि ताईं मुस्तहकम थियण में। ही सिर्फ़ु उन्हनि क़ुवतुनि खे फ़ाइदो पहुचाइणु चाहिनि था या लसानी कार्ड इस्तेमालु करे लसानी फ़साद कराए या सिंधी महाजन तज़ाद खे उभारे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि क़ुवतुनि खे फ़ाइदो पहुचाइण जी कोशिशि थी रही आहे जेके इक़्तिदार में हिसो था चाहिनि, चाहे उहो को इस्लामाबाद जो इक़्तिदार हुजे या चाहे सूबा सिंध जो इक़्तिदार हुजे। इक़्तिदार में ॾिसो न पाण में वेठा आहियूं। गुज़िरियल 2013 खां कुझु अर्से खां पोइ हुकूमत मां निकिरी वई जेका तड़पे थी सिंध जे इक़्तिदार जे लाइ। PTI जेका सूबाई PTI या सिंध जी उहा तड़पे पई। 2018 खां पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट अचण खां वठी अॼु ताईं केतिरा दफ़ा कोशिशि कई वई त कराचीअ खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे, सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे, कराचीअ जा स्पेशल इंतज़ाम ॾिना वञनि। अल्टीमेटली अॻिते जेको शुरू में शकील ॻाल्हि कई हुई त सिविल सुपरमेसी ख़तमु करे कराची में नालनि जा ठेका कंहिंखे ॾिना विया हुया, कराची जे तरक़ियाती मनसूबनि जा ठेका कंहिंखे ॾिना विया, वफ़ाक़ी इदारनि खे कीअं ज़बरदस्ती सूबाई इदारनि में शामिल करे उन्हनि खे हिसो पती ॾिनो वियो हुयो। त हाणे वरी इक़्तिदार जे लाइ इहो सभु कुझु थिए पियो। इस्लामाबाद जे इक़्तिदार खां वठी कराची जे इक़्तिदार ताईं हिन सॼी इक़्तिदारी जंग खे असांखे सम्झणो पवंदो। मुल्क में हिन साल में इलेक्शन जी ॻाल्हि थी रही आहे, मुल्क में बलदियाती इलेक्शन जी जल्द ॻाल्हि थी रही आहे। ही ॿई जेके टीयर्स आहिनि इक़्तिदार जा, इन्हनि में लसानी क़ुवतूं, मज़हबी क़ुवतूं, नस्ली क़ुवतूं पंहिंजो वधीक हिसो पती चाहिण जे लाइ जेको कार्ड खेॾणु चाहिनि थियूं, जेको रस्तो अख़्तियार करणु चाहिनि थियूं, उहो लसानियत जो आहे। उहो सिंधी महाजन तज़ाद खे उभारे पंहिंजा हक़ हासिल करणु था चाहिनि, पंहिंजो शेयर वधाइणु था चाहिनि, जंहिंखे असांखे बहरहाल होशियारी सां सम्झणो ज़ाहिर आहे कंहिं बि तौर ते उन जी हिमायत या उन जी सपोर्ट नथी करे सघिजे। शकील अवां ॿुधाइजो जीअं अॼु सां ॿुधाई जेका सूरत हाल ज़ाहिर आहे असांखे नज़र अचे पई। हिकु पासे असांखे वाज़े तौर ते इहो नज़र आयो आहे इन्फ्लुएंस जहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ इदारनि जो रहियो आहे इन शहर अंदरि, पर असां इहो ॾिठोसीं 2018 जूं चूंडूं जॾहिं इहो फ़ैसिलो कयो वियो ऐं जॾहिं एलिमिनेट कयो वियो उन्हनि दहशतगर्द अंसरनि खे ख़ासि तौर ते MQM मां, त उनखां पोइ PTI खे शहरवासियुनि मौक़ो ॾिनो कहिड़े बि तरीक़े सां। ज़ाहिर उहो हिकु अलॻि बहस आहे, पर उन में असांखे MQM जी भेट में घटि लिसानी सियासत नज़र आई। असां ॾिठोसीं हिन शहर में PTI उभरी आहे हिन वक़्तु जिते असांखे उनजी परफॉर्मेंस ते सवाल उथंदे नज़र अचनि था त साॻे ई वक़्त में हिकु भेरो ॿीहर साॻियो ई कार्ड खेॾो पियो वञे जंहिंजी शुरूआति जमायत इस्लामी पारां कई वई हुई ऐं हींअर असांखे MQM जा सभु धड़ा नज़र अचनि पिया। ज़ाहिर आहे इहा जेका माज़ी में प्रैक्टिस थी आहे उन मां फ़ाइदो जिते वोट जे हिसाब सां हितां जी सूबाई हुकूमत यानी कि पीपल्स पार्टी खे बि थियो आहे। छा सम्झो पिया त हीअ जेके सभु कोशिशूं आहिनि उहे उन सां ई रिलेटेड आहिनि जंहिंसां ज़ाहिरी तौर ते जेको नुक़सानु थियणो आहे उहे सूबे जे अवाम जो ई थियणो आहे ऐं नफ़रतूं वधनि पियूं। जी बिल्कुलु, जेकॾहिं हिते को लिसानी कार्ड इस्तेमालु कयो वेंदो त उनजो फ़ाइदो हितां जे सूबे जी अवाम जंहिंमें उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी बि शामिल आहिनि, सिंधी ॻाल्हाईंदड़ बलोच ॻाल्हाईंदड़ ऐं हितां जा जेके मुस्तक़िल रहवासी आहिनि उन्हनि खे ई थींदो। ग़ैर जमहूरी जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि खे ई उनजो फ़ाइदो थींदो। हाणे हिते जेको हमेशह शुरू खां वठी आजिज़ सही चयो त हिते जेको लिसानी मज़हबी कार्ड खेॾियो वञे थो पियो हुननि जा पंहिंजा हिकिड़ा इंट्रस्ट थियनि था पिया। असां ॾिठो त जॾहिं मुतहिदा मां बैरूनी अंसर उनमें शामिलु थिया, उनमें प्रॉक्सीज़ थी त पोइ उनखे काउंटर करण जे लाइ बैलेट जे ज़रिए, मां चवंदुसि त कराची जे अंदरि जेको बैलेट आहे उहो बैलेट खे बि हू कंट्रोल कनि था, उहे उतां कंट्रोल थिए थो पियो। ऐं पोइ हुननि हिते PTI खे स्पेस ॾिनो ऐं हू जॾहिं चाहिनि था त PTI जेका आहे हुननि जे इंट्रस्ट खे सर्व नथी करे त वरी को ॿियो पॉकेट खणी अचनि था पिया। बहरहाल हिकिड़ी शइ तय आहे त कराची जे अंदरि हू डेमोक्रेटिक जेके आहिनि
सेक्युलर जेके पॉकेट्स आहिनि, सेक्युलर जेके मूवमेंट्स आहिनि, उन्हनि खे हू कंहिं बि सूरत में स्पेस ॾियण ते आमादा न आहिनि। पाण हिन ई प्रोग्राम में पहिरें बि डिस्कस करे आया हुआसीं। कराची जी पॉलिटिक्स खे सम्झण जे लाइ मां बार बार लयारी जो जेको आहे उहो मिसाल ॾींदो आहियां। लयारी जे अंदरि जेको पॉकेट हुयो उहो डेमोक्रेटिक पॉकेट हुयो ऐं उहो जमहूरी पॉकेट सेक्युलर पॉकेट हुयो। उनखे आस्ते आस्ते सां मरहलेवार कीअं एलिमिनेट कयो वियो। उते क्रिमिनल जेको अंसर आहे उहो उते खणी आया। उन क्रिमिनल अंसर मां असां ॾिठो त जमात इस्लामी TLP जे लाइ स्पेस क्रिएट कयो वियो, पीपल्स पार्टी खे उतां एलिमिनेट कयो वियो ऐं इहो हिकिड़ो सॼो प्री प्लान ईअं कयो वियो। ईअं अहिड़े क़िस्म जे अंदरि असांखे मलीर जे अंदरि बि मिसाल मिलनि था, छाकाणि त जॾहिं बि का डेमोक्रेटिक मूवमेंट हले थी, असां ॾिसो था नवाब शाह जे अंदरि, असांखे सखर जे अंदरि, लाड़काने जे अंदरि या ॿियनि डिविज़न्स में डिस्ट्रिक्ट्स में नज़र अचे थी त उते मलीर ऐं जेको लयारी आहे उते बि ईअं ई उनखे जेको आहे उहो मुतहरिक जेके फोर्सिस हुया उहे खणी PNA कराची जे अंदरि पॉकेट्स अलॻि हुया, पर लयारी जे अंदरि अहिड़े क़िस्म जो असांखे रिएक्शन ॾिसणु ईंदो हो, मलीर जे अंदरि अहिड़े क़िस्म जो रिएक्शन ॾिसण में ईंदो हुयो। त उन्हनि जे फोर्सिस खे बि आस्ते आस्ते इन क्रिमिनल जेका एंट्री ॾियारे करे उनखे एलिमिनेट कयो वियो मलीर ऐं हिन मां लयारी जे अंदरि मां। त हाणे ही जेके समूरा आहिनि, ही जेके हींअर पाण खे चवनि था पिया त असां उर्दू स्पीकिंग जी नुमाइंदगी कयूं था, आफ़ाक अहमद जेको आहे गैरत जी ॻाल्हि करे थो पियो, MQ हक़ीक़ी ख़ुदि ॿियनि जेको धड़नि आहे उनजो विक्टिम रही आहे। कराची प्रेस क्लब में हुननि प्रेस कॉन्फ्रेंस आजिज़ खे यादि हूंदो हक़ीक़ी वारनि जी त कीअं ॿाहिरि उन्हनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। बल्दिया सानियो छा कंहिंखां विसरी वियो आहे, जब बल्दिया में इनोसेंट माण्हू जेके आहिनि न उते उनजो निशानो बणिया न। 12 मई जो मिसाल ॾियूं था, अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि जंहिंमें ख़ुदि उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको आहे इन्हनि धड़नि जो विक्टिम जो उहे निशानो थिया आहिनि। जेकॾहिं सिविलियन हिते सुपरमेसी हुजे हा त ख़ुदि हक़ीक़ी जे अंदरि जेको पॉलिटिक्स कंदड़ आहे उनखे बि तहफ़ुज़ मिले हा, ख़ुदि MQM जे अंदरि जेको पॉलिटिकल काडर आहे उनखे तहफ़ुज़ मिले आहे। त ही अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिस आहे। मां सम्झां थो उनजो सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे त नुक़सानु थियो आहे, पर उर्दू ॻाल्हाईंदड़ कराची जा जेके बि मुस्तक़िल बलोची सभु आहिनि उन सभिनी खे नुक़सानु थियो आहे। इन जो हल वरी बि सिविलियन सुपरमेसी में आहे, उन में असां सभिनी खे कंट्रीब्यूट करणो पवंदो, सभिनी खे निकिरी करे जेका असल पिक्चर आहे उहा आवाम वारो ॾेखारणी पवंदी। बाक़ी मूंखे नथो लॻे थी कोशिशि कंदा त अहिड़े क़िस्म जो लिसानी वॾी महिरबानी अवां जी। शकील सुमरो साहब, आजिज़ जमाली साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ारा जेका हिन वक़्तु सूरत हाल जोड़े पई, हिकु भेरो ॿीहर सिंध जी राजधानी कराची अंदरि उन जो जेको माज़ी रहियो उन ते बि पाण डिस्कस कयोसीं। ख़ासि तौर ते सिविलियन जेको सुप्रीमेसी वारो सुवालु आहे, ख़ासि तौर ते हिन शहर अंदरि जेको असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नज़र अचे थो। खणी पोइ हिन शहर में बरसातूं थियनि उन वक़्तु असांखे नज़र अचे थो। हिन शहर में कचिरो खणण वारो मामिलो हुजे उन ते असांखे नज़र अचे थो। हिन शहर में स्ट्रीट क्राइम हुजे उन ते असांखे नज़र अचे थो। त जेसिताईं जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि वटि इख़्तियार न हूंदा, उन्हनि वटि पावर न हूंदा, तेसिताईं सूरत हाल बहितर नथी थी सघे। उहे एलिमेंट्स ईअं ई खेॾंदा रहंदा जीअं माज़ी में उन्हनि सूबे जे अवाम खे विड़ाए पाण फ़ाइदा वरिता आहिनि। हिकु भेरो ॿीहर उन जी कोशिशि थी रही। इन सां ई प्रोग्राम जो पंहिंजी ॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।